कल वयासे बडानी शहर में कीर्तन करण जे लाइ असां सां गॾु पप्पा हुया और भैया विक्रम हुया जेके असां सां गॾु कीर्तन में तबले जी शेवा कंदा आहिनि। असां कीर्तन ते रात जी उते रहियासीं, स्टे कयोसीं छो त असांखे माहौल जी ख़बर हुई। उते असांखे ॿुधायो वियो कि 6 बजे खां बाद तव्हां निकिरी सघो था, 6 बजे खां पोइ सेफ आहे, सुबुह जे 6 बजे खां पोइ। फिर भी असां सुबुह जे सवेरे 7:30 बजे उतां नाश्तो करे निकिता आहियूं। जाते टीसीएफ स्कूल आहे ते जता असां कचो भी क्रॉस करे आयासीं, अंधी जे करीब जेको इलाइको आहे इते टीसीएफ स्कूल जे सामने ही 8 ॼणा बाइकनि ते सवार आया, लोकल ड्रेसिस में हुया। असांजी अची रस्तो रोकियनि, असांजी गाॾी बीहारनि, असांजो शीशो खड़कायनि। मुंहिंजे पप्पा वारा अॻियां वेठा हुया सीट ते, फ्रंट सीट ते, उन्हनि जो शीशो खड़कायनि और फिर बाद में बंदूकां कढनि, पप्पा खे चयनि कि ॿाहिरि निकिरे तो या असां फायर कंदासीं। पोइ मां पप्पा खे पोयां सीट ते वेठा हुआसीं असां, मां पप्पा खे पोयां पकड़ियो, सफ़ा भाकुर में पकड़ियो, उन्हनि खे हथ जोड़िया त असां सभु ॾेई छॾियूं था। असांखे जेका कैश आहे, जेका बेटा आहे, जेका भी असांखे शइ आहे, असांखां सभु वठी छॾो, सभु वठी छॾो। असांजे पप्पा वारनि खे असांखे घर सेफ पहुचण ॾियो, ॿियो कुझु न करो, जानी नुक़सान न कयो। उन्हनि न मञो। वरी मां हथ जोड़िया, मां पंहिंजे गुरु खे सॾु कयो त गुरु नानक शाह गुरु ग्रंथ महाराज असांजी रक्षा। असां मुल्क जंग जोड़ियो, हशर शो गैर जहिड़ो लड़कई चईंसि त न्याणियुनि जो पीउ आहे, न्याणियूं हथ थियूं जोड़नि, अलाह जो वास्तो थियूं ॾियनि, न्याणियुनि जे सदके इन खे छॾ। उतां सिर्फ़ हुन ईअं चयो। असां थोरी दिलजाए कईसि त पोयां असां ते ॿिए अची वार कयो। पोई सीट ते असां सां गॾु विक्रम जगवाणी असां सां गॾु पोयां वेठा हुया। उन्ही खे चंबा हणी करे गाॾी मां लाथनि, ड्राइवर खे गाॾी मां लाथनि, उनखे भी मार ॾिननि। ड्राइवर खां चाबी खसे उनखे उते ई बीहारे विया, छॾे विया उनखे और भैया बेचारो असांखे ईअं अखियुनि सां तके पियो उम्मीदवारनि सां। असां कुझु कंदासीं, असां उनखे चयो तूं गुरु ते यकीन रख, गुरु तोसां गॾु हले थो, असां तोखे कुझु न थियण ॾींदासीं। असां हथन सां मुल्क जंग जोड़ियो, हशर शो गैर जहिड़ो आ, असांजो ॾोह कहिड़ो आ।